आला सिंधी जंहिं हिसाब सां असांजो दुश्मनियूं हलनि पियूं मूंखे लॻे थो असां पाण में विढ़ी खपी वेंदासीं। अदा इन में शक कहिड़ो आहे? गौर कयो त बाक़ी बचा घणा आहियूं। करोड़नि जी आबादी में सचा ईमानदार ऐं गैरतमंद इंसान तलाश कयो त तव्हांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो थी वेंदो त क़ौमी वजूद किथे बीठो आहे। सिंधी क़ौम खे सभ खां वॾो नुक़सान सरदारी निज़ाम ॾिनो आहे जंहिं क़ौमी बुनियाद आज़ाद सोच ऐं बुनियादी हक़नि खे तबाह करे छॾियो आहे। माण्हुनि खे बिरादरियुनि में तक़सीम करे दुश्मननि खे परवान चाढ़े हथ में कलम बजाए हथियार ॾेई जंहिं माहौल जी तकलीफ़ कई आहे इन में आम माण्हू जो ज़िंदा रहण बि हिकु मौजो आहे। थोरो सोचो त असां केॾांहुं पिया वञूं, घणो पोयां न वञो, रुगो वेझड़ाई में थियल वाक़िअनि ते नज़र विझो त तव्हांखे असांजी बर्बादी जा मंज़र चिटा नज़र ईंदा। चाचड़ क़तल थिया को वाही न थियो, वाक़ियो अञा विसरियल कोन त वरी भंड क़तल थिया। हिते हर ज़ात खे ईअं ज़लील कयो वियो आहे। दुश्मनियूं पलन थियूं, माण्हू मरनि था, पोइ फ़ैसिलनि में ॾंड विझी वॾेरा खाइनि था। इन में ॾोह सिर्फ़ इन्हनि वॾेरनि सरदारनि जो नाहे, असां ख़ुदि बि इन्हनि जे इशारनि ते हलूं था। हे चई छॾनि त असांजी भेण कारी आहे, पोइ असां पाण मासूम खे हथ सां क़तल कयूं था। पर असां कॾहिं इहो कोन था सोचूं त न्याणियूं इन्हनि जे घरनि में बि आहिनि। छो कॾहिं इन्हनि जी का न्याणी कारी नथी थिए? दुश्मनियुनि में जहिड़ा थियनि था, पर छो कॾहिं इन्हनि जो चाचा मामा सोट मसाद क़तल नथो थिए? छा हथियार जो लाइसेंस इन आधार ते मिलियो आहे जो इस्तेमालु सिर्फ़ आम माण्हू ते करणो आहे? गोली खे हमेशा आम माण्हुनि जा सीना ॾिसण में छो ईंदा आहिनि? इन्हनि जा बब छो नज़र नथा अचनि? कुझु अक़ल खां कमु वठो। पंहिंजी क़बर पाण पिया खोटियो। इन्हनि जे चवण ते जिन्हनि खे क़तल कयो पिया इहे असांजी क़ौम जा आम माण्हू आहिनि जेकी जॾहिं बि क़ौम ते ॾुखियो वक़्तु आयो त इहे ई हथ मथे खणी गॾु उथंदा। बाक़ी इन्हनि वॾेरनि सरदारनि मां टके जेतिरी बि उमेद न रखिजो त हे तव्हांजो साथ ॾींदा। इन्हनि खे बसि पंहिंजा मफ़ाद घुर्जनि। एहसास ऐं क़ौमी जज़्बा इन्हनि जे रत में मौजूदु ई न आहिनि। इहो त सही आहे, पर अदा मूंखे नथो लॻे त असां वरी क़ौम इन्हनि मां जान छॾाए सघंदी। ॾिसो अदा, हर इंसान जे अंदर में हिकु अक़लमंद, दानिशमंद ऐं गैरतमंद इंसान लिकल हूंदो आहे। असांखे सिर्फ़ उन लिकल इंसान खे आज़ाद करणो आहे जेको पंहिंजे अक़ल खे मान ॾे ऐं गैरत खे ज़िंदा करे। पर सवाल इहो पैदा थो थिए त उन इंसान खे आज़ाद कीअं कजे? इन लाइ असांखे सुक़रात जे उन किस्से खे सम्झणो पवंदो जेको उन जी ज़िंदगी सां जुड़ियल आहे। सुक़रात जो पीउ हिकु नामूर संग तराश हो। हू जॾहिं बि कमु कंदो हो त सुक़रात हुनखे औज़ार खणी ॾींदो हो। संगे मरमर जहिड़ो ख़ासि पथर किथे ज़ाया न थी वञे, इन करे संग तराशी जो तक़रीबन कमु सुक़रात जो पीउ पाण कंदो हो। सुक़रात पंहिंजे पीउ जो कमु गौर सां ॾिसंदो रहंदो हो। हिकु भेरो हिन खे शींहं जो मोह ठाहिण लाइ कमु मिलियो त हिन पथर जे टुकड़े खे खणी कमु शुरू करे छॾियो। सुक़रात पंहिंजे पीउ खां पुछियो त तव्हांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो कीअं थिए थो त छेणी किथे रखणी आहे ऐं हथौड़ी खे केतिरे ज़ोर सां हलाइणो आहे? इन ते पीउ जवाबु ॾिनो त सभ खां पहिरीं तोखे पथर में शींहं खे ॾिसणो आहे। पोइ ईअं महसूसु कयो त शींहं इन पथर जे अंदरि क़ैद आहे ऐं हू तुंहिंजो मुंतज़िर आहे ऐं तोखे उनखे आज़ादु करणो आहे। जीअं ई तुंहिंजे ज़हन में शींहं जो अक्स ठहणु शुरू थींदो तोखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो थी वेंदो त छेणी किथे रखणी आहे ऐं हथौड़ी केतिरे ज़ोर सां हलाइणी आहे। साॻी नोयत जो सवाल जॾहिं सुक़रात पंहिंजी माउ खां पुछियो त उनजो जवाबु संदसि पीउ जे चयल लफ़्ज़नि जी अकासी करणु लॻो। सुक़रात जी माउ हिकु दाई हुई। हिन पंहिंजी माउ खां सवाल पुछियो त तव्हां इहो कमु कीअं था कयो? इन ते माउ जवाबु ॾिनो त आउं घणो कुझु कान थी कयां। ॿार ख़ुदि पेट खां आज़ादु थियणु चाहे थो, आउं त बसि उनजी मदद कयां थी। ॿुधण वारनि लाइ इहे ॻाल्हियूं त आम आहिनि, पर हक़ीक़त में इहे जवाब पंहिंजे अंदरि हिकु फ़लसफ़ो रखनि था। हर उहे लफ़्ज़ जेकी अक़ल जी नुमाइंदगी कनि था उन्हनि खे सम्झण लाइ बि अक़ल जी ज़रूरत हूंदी आहे। 9 महीना पेट में रहण खां पोइ ॿार बि आज़ादी घुरे थो, पर असां सदियुनि जी क़ैद काटे बि ख़ामोश बणियल आहियूं। क़ौमनि ईअं ई उरूज कोन मानियो, न ई ईअं ज़वाल पज़ीर थियूं। जॾहिं बुनियादी लर्ज़ी पिया त के फना थी वयूं ऐं के तक़सीम थी वयूं। उन्हनि क़ौमनि उरूज मानियो जिन इख़्तिलाफ़ ते इत्तफ़ाक़ कयो। तव्हां अॼु बि क़ैद आहियो छो त तव्हांजे अंदरि जो उहो इंसान अञा निंड करे पियो। उनजी आज़ादी लाइ इहो ज़रूरी आहे त सभ खां पहिरीं पंहिंजे पाण खे दरियाफ़्त कयो। यादि रखो त जॾहिं बि इंसान पंहिंजे पाण खे दरियाफ़्त करे थो तॾहिं हू पंहिंजे पाण खे बदिलाए थो। असांजी बुख बदहाली जो इहो ई सबबु आहे जो असां अॼु ॾींहुं ताईं पंहिंजे पाण खे दरियाफ़्ती नाहे कयो। असां अॼु बि अहसास कमतरी जा शिकार आहियूं। असांखे अॼु बि जानवरनि वांगुरु पालियो वञे पियो। असांजी तारीख़ जंगनि जा बाब लिखे थी ऐं शिकस्त असांखे मुक़दर लॻे थी, पर हक़ीक़त ईअं नाहे। क़ौमूं ज़वाल मां ई उथंदियूं आहिनि। अमेरिका, रूस, फ्रांस, जापान ऐं ॿियनि अलाए केतिरनि मुल्कनि जे क़ौमनि जूं हालतूं असां खां बि बदतर हुयूं, पर उन्हनि खे इन ॻाल्हि जो यकीन हो त फितरत हर हाल में असांजी कामयाबी चाहे थी। उन्हनि क़ौमनि पंहिंजे पाण खे साबित कयो, सख़्त महिनत कई ऐं कामयाबी हासिल कई। तारीख़ में त माज़ूर इंसाननि जी बि कामयाबी मिले थी। स्टीफन हॉकिंग जंहिंजो सभ खां वॾो मिसाल आहे, ऐं असांजा सभु उज़वा सही सलामत हूंदे बि इन्हनि वॾेरनि सरदारनि जी ग़ुलामी कयूं पिया। पंहिंजे पाण खे सुञाणो, जेको दुनिया करे सघे थी असीं बि करे सघूं था। असीं अंधा न आहियूं।
न ॿोड़ा आहियूं ऐं न वरी गूंगा जो असांखे ज़िंदगी गुज़ारण लाइ इन्हनि जे सहारे जी ज़रूरत आहे। घणो वक़्तु अॻु हिकु कमज़ोर ऐं माज़ूर ॿार पैदा थियो जंहिंजो नालो एलियस हो। हू एतिरो त ग़रीब हो जो इन जो पूरो खानदान तक़रीबन बुखियो सुम्हंदो हो। जवानी में हिन हिकु मशीन इजाद कई पर उनखे ख़रीद करण लाइ केरु तयार ई कोन हो। कुझु वक़्त खां पोइ इन जी तजुर्बेगाह खे बाहि लॻी वई जंहिंमें इन जी ज़ाल सड़ी फोत थी वई। हिन जो सभु कुझु तबाह थी वियो पर पोइ बि हिन हिमत कोन हारी, मुसलसिल जदोजहद कंदो रहियो ऐं आख़िरकार पंहिंजी मशीन खे विकिणण में कामयाब थी वियो ऐं पोइ सिर्फ़ 12 सालनि में हू अमीर शख़्स बणिजी वियो। माइकल फैराडे जंहिंखे बरकी साइंस जो बानी चयो वञे थो, हिकु हारी जो पुटु हो। डोगाल ख़ातून न्यूयॉर्क रेलवे स्टेशन ते कॉफी ऐं बिस्किट विकिणंदी हुई पर पोइ $50 लाख ते मुश्तमिल रेस्टोरेंट जी मालिक बणिजी वई। स्टीवार्ट न्यूयॉर्क आयो त खीसे में सिर्फ़ $1.5 पियल हो पर मुसलसल महिनत खां पोइ अमेरिका जो अमीर तरीन शख़्स बणिजी वियो। एंड्रू जैक्सन ऐं इब्राहिम लिंकन ॿई अमेरिका जा अज़ीम सदर हुआ पर ॿिन्ही जी ज़िंदगी बदतरीन गुरबत में पली। ओलियस एस ग्रांट शुरूआत में कारोबारी फर्द जी हैसियत खां नाकाम थी वियो ऐं 39 सालनि जी उमिरि में हू ईंधन में इस्तेमाल थियण वारियूं काठियूं कटींदो रहियो पर पोइ सिर्फ़ 9 सालनि में अमेरिका जो सदर बणिजी वियो। कमाल अता तुर्क तुर्की फौज में आम सिपाही हो, बाद में तुर्की जो हुक्मरान बणिजी वियो। ईरानी शहनशाह रज़ा शाह ईरानी जो माज़ी पढ़ो त फौज में का हैसियत ई कोन हुई। जोली सीज़र मिर्गी जो मरीज़ हो पर दुनिया फतेह करे ॾेखारी। मिल्टन अंधो हो पर मौसीकी में आफ़ाकी धुनूं तख़लीक़ करे वियो। डेमास्थेनस बातो हो पर क़दीम यूनान में हिकु अज़ीम किरदार हो। फ्रैंकलिन डी रोज़वेल्ट नंढपण में ई फालत जो शिकार थी वियो, तंहिं हूंदे बि हू अमेरिका जो सदर बणिजी वियो। इहे सभु मिसाल ॾियण जो मक़सदु तव्हांखे इहो ॿुधाइणु आहे त इन्हनि जो न ई को मुर्शिद हो ऐं न ई इन्हनि खे कंहिं सरदार जी ज़रूरत हुई। क़ौम हुजे या फ़र्द, ॿियनि जे सहारे सिर्फ़ ग़ुलामी मिली सघे थी। दुनिया जे अज़ीम माण्हुनि जी कामयाबी ऐं क़ौमनि जी तरक़ी जो राज़ इहो ई रहियो आहे त उन्हनि पंहिंजे पाण खे दरियाफ़्त कयो, महरूम आहियो पर मायूस न थियो। काइनाती उसूलनि मां हिकु उसूल इहो बि रहियो आहे त ज़िंदगी फेरो ज़रूर खाईंदी आहे। बंदि कयो इन्हनि जी ग़ुलामी जिन तव्हांजे दंगनि खे नीलाम कयो ऐं नंगनि मथां भड़वत कई। हिते मौत जो बि कारोबार हले थो, लाशनि ते बि सौदो थींदो आहे। असां भले इन हक़ीक़त खां इनकारी हुजूं पर एतिरो सोचो त कफन जो दुकान खोले ज़िंदगी जी दुआ केरु कंदो आहे। मञूं था त गुरबत जे तूफ़ान सोच खे मायूस करे छॾियो आहे, ज़ुल्म जे ज़हर हौसलनि खे कमज़ोर करे छॾियो आहे पर यादि रखो त तबाही जे बुनियाद में ई रोशनी जो मादो क़ैद हूंदो आहे। ज़वाल ई उरूज में साह भरे थो, ना उमीदी जो हिसो ई नए जज़्बनि जी अॾावत कंदो आहे छो त बुखियो पेट खुशामद न बल्कि बग़ावत कंदो आहे।